أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فلما أن جاء البشير ألقاه على وجهه فارتد بصيرا قال ألم أقل لكم إني أعلم من الله ما لا تعلمون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته आयत नंबर 96 96 नंबर आयत आहे सूरह यूसुफ जी जेका 12 नंबर सूरह आहे क़ुरान में। इन खां पहिरियां वारी आयत में याकूब अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे औलाद सां मुखातिब हुया उनखे चई रहिया हुया त मूंखे जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू अची रही आहे त उन्हनि जी जेका औलाद जेके हुयनि उन्हनि जे ॿारनि जा ॿार उन्हनि चयो त तूं अञा ताईं पंहिंजी पुराणी भुल में आहे, तुंहिंजी सोचूं अञा ताईं उहे ई आहिनि ऐं तूं जेको आहे इन एज में तोखे अञा ताईं उहे ई ॻाल्हियूं थियूं हलनि। त जीअं काफ़िलो उतां हलियो मिस्र मां उनखे यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे पंहिंजी शर्ट ॾिनी, पंहिंजी कमीस ॾिनो त मुंहिंजे पीउ जे फेस ते मथां वञी रखिजो। जीअं काफ़िलो मिस्र मां हलियो कनान जी तरफ़, ईअं न आहे त हिकु ॾींहं में उहो पहुची वियो हुजे, इहो सफ़र इलाही ॾींहंनि जो हुयो। जीअं जीअं काफ़िलो वेझो ईंदो पियो वञे त याकूब अलैहिस्सलाम खे ख़ुशबू जेका आहे उहा वधीक ईंदी पई वञे ऐं याकूब अलैहिस्सलाम जेका ख़ुशी जी इंतिहा हूंदी उहा तव्हां अंदाज़ो कंदा हूंदव त एतिरनि सालनि खां पोइ जॾहिं उन्हनि खे यूसुफ जी ख़ुशबू अची रही हुई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे इहा ख़बर न हुई त यूसुफ अलैहिस्सलाम जी जेका आहे उहा सिर्फ़ु शर्ट आहे। हुननि खे ज़हन में इहो ई हूंदो त यूसुफ अलैहिस्सलाम अची रहिया आहिनि। त उन्हनि खे जीअं जीअं काफ़िलो वेझो ईंदो पियो वञे त उनखे जेका ख़ुशबू वधीक ईंदी पई वञे, उन्हनि जी ख़ुशी जेका अञा वधंदी पई वञे। अलाह अज़्ज़ व जल जॾहिं रियल ख़ुशी, जॾहिं उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾियण वारो पहुतो उन खां अॻु में ई अलाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे ख़ुशी ॾेई छॾी। त फलम्मा अन जा अल बशीरु अलक़ाहु अला वजहिही फर्तद बसीरा। ऐं आख़िरकार जेॾी महिल ख़ुशख़बरी ॾियण वारो जेको गुड न्यूज़ ख़ुशख़बरी ॾियण वारो पहुतो, मतिलबु उहो काफ़िलो जेको आहे उन ख़ुशख़बरी ॾियण वारो पहुतो ऐं उन्हनि जे फेस ते उन्हनि जे चहिरे ते उहा शइ रखियऊं। तव्हांखे ख़बर आहे त शर्ट कमीस आहे, इन आयत में इन शइ जो ज़िक्र न आहे थियलु, पर जेका उन शइ रखियऊं उन जे चहिरे ते त उन्हनि जी जेका नज़र आहे उहे ॾिसण वारनि में थी विया, उन्हनि जी आईसाइट उन्हनि जेके उहे ॾिसण वारनि में थी विया ऐं उन खां पहिरियां जेके हुया उन्हनि जी ब्लड विझणी उहे ॾिसी न पिया सघनि। त हाणे इन में काफ़िलो जेको आहे उतां जॾहिं मिस्र मां रवानो थियो त हाणे क्वेश्चन इहो थियो त उन मां ख़ुशख़बरी ॾियण वारो केरु हुयो। इहो मुफ़स्सिरून जेके आलिम दीन आहिनि उन्हनि जे विच में इन ते बहस थींदो आहे त ख़ुशख़बरी ॾियण वारो आख़िर हुयो केरु, जेको अलाह सुब्हानहु व तआला ॿुधाए थो ख़ुशख़बरी ॾियण वारो। त इलाही ओपिनियन आहिनि इन में। हिकिड़ो इहो आहे त उहो हुयो जंहिं भाउ यूसुफ अलैहिस्सलाम जी शर्ट याकूब अलैहिस्सलाम खे ॾिनी, जंहिं ते कूड़ जो खून लॻल हुयो, रत लॻल हुयो ऐं उहा जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में विधो उहा जेका कमीस हुई, जंहिं भाउ उहा कमीस ॾिनी याकूब अलैहिस्सलाम खे, उहो ई भाउ जेको आहे वरी हाणे कमीस जेको आहे याकूब अलैहिस्सलाम खे ॾिनी। इहो हुयो ख़ुशख़बरी ॾियण वारो। के चवंदा त न, जेको काफ़िलो हुयो उन काफ़िले में यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे काफ़िलो मोकिलियो, यूसुफ अलैहिस्सलाम जा जेके गार्ड्स हुया उहे हुया पंहिंजे पीउ खे वठण लाइ, त उन्हनि मां को हिकिड़ो ॼणो हुयो जीअं उन्हनि जेको आहे उहो पढ़ियो याकूब अलैहिस्सलाम खे जेको आहे उहो अची ख़ुशख़बरी ॿुधाए। त अल्लाहु आलम वधीक ओपिनियन आहिनि थिया त यूसुफ याकूब अलैहिस्सलाम खे उनजे पुटु ॿुधायो त इहो जेको यूसुफ जेको आहे उनजी शर्ट आहे यूसुफ। हाणे इन मां इहा शइ सम्झी सघूं था त मिसाल जे तौर ते उहे ई पुट जंहिं एॾा साल इहो कूड़ लिकायो, हाणे जॾहिं इहो कूड़ हुननि जो साबित थियण वारो हुयो जंहिंखां लिकायो हुओ याकूब अलैहिस्सलाम खां, याकूब अलैहिस्सलाम खे हाणे इहा शइ ख़बर पइजण वारी हुई ऐं उहो बि उन्हनि जे ज़रिए जंहिं उन्हनि खां लिकायो त उन जा पुट ई उनखे इहा शइ ॿुधाइण वारा हुया त यूसुफ जेको आहे उहो ज़िंदा आहे ऐं असां जेको कयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे उहा शइ मञणी पवंदी त असां उन सां छा कयो। त हाणे उहे जेके पुट हुया याकूब अलैहिस्सलाम जा, याकूब अलैहिस्सलाम नबी, याकूब अलैहिस्सलाम जा जेके फादर पीउ हुया इसहाक अलैहिस्सलाम उहे बि नबी, इसहाक अलैहिस्सलाम जा पीउ इब्राहिम अलैहिस्सलाम उहे बि नबी। त इहे जेके हुया अंबिया, इहे नबी जी फैमिली हुई, उन जे घर में इहे वॾा थिया हुया याकूब अलैहिस्सलाम जा सभई पुट, उन्हनि जी परवरिश में हुया ऐं उन जे घर में इन्हनि तरबियत वरिती। त हिते अलाह सुब्हानहु व तआला असांखे ॿुधाए थो त तव्हां पंहिंजा याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कई हूंदी उन्हनि खे सुठी तरबियत ॾियण जी। ईअं न आहे त उन्हनि खे जेको आहे तरबियत अलॻि ॾिनी हूंदी ऐं ॿियनि ॿारनि खे सभिनि खे हिकिड़ी नसीहत कई हूंदी, सभिनि खे हिकिड़ी ई तरबियत ॾिनी हूंदी, पर इहे जेके भाइर हुया इन्हनि जेको मैसेज वरितो उहो ॿियो वरितो। यूसुफ अलैहिस्सलाम बिनयामीन उन्हनि जेको मैसेज वरितो याकूब अलैहिस्सलाम मां उहो ॿियो मैसेज वरितो। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिं नबी जे घर में पलिया वॾा थिया, उहे उन वक़्त जा मुस्लमान हुया
हुया ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला खे मञींदा हुया। उन्हनि खे सॼी दीन जी ख़बर हुई जेका इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर हुई। पोइ उन्हनि पंहिंजे पुटु इसहाक़ अलैहिस्सलाम खे उहा शइ ॾिनी। पोइ याकूब अलैहिस्सलाम ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी औलाद खे इहा शइ ॾिनी। त जॾहिं उनजे पुटनि ईअं कयो, ईअं असांखे इन मां कहिड़ो लेसन थो मिले, छा थो मिले त सभ खां पहिरियां त इहा ॻाल्हि आहे त कंहिं घर में अगरि पीउ मां नेक आहिनि, अगरि पीउ मां नेक अमल कनि था, सुठा अमल कनि था ऐं पंहिंजी औलाद खे सुठी तरबियत ॾियनि था, इन जो मक़सदु अगरि औलाद पोइ ख़राबु रस्ते ते हली थी वञे, इन जो मक़सदु न आहे त उन में पीउ मां जुड़ो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन में जॾहिं औलाद जवान थो थिए त उहो सॼो उन्हनि ॾे क्रेडिट वेंदो आहे। पीउ मां कोई बि न चाहींदो आहे त मुंहिंजो औलाद जेको आहे उहो कंहिं ग़लति रस्ते ते हले, कंहिं ख़राबु रस्ते ते हले। उनखां पोइ जॾहिं इलाही माण्हू ईअं हूंदा आहिनि त तव्हां ॾिसंदा हूंदव त दीन में, इस्लाम में जेका शइ मूंखे पसंदि आहे मां उनखे खणी हलां थो। निमाज़ पढ़ां थो 5 वक़्त, इहा शइ मूंखे पसंदि आहे, मूंखे मज़ो थो अचे, दिलि खे सुकून थो मिले। पर उन खां अलावा जॾहिं ॿाहिरि निकिरां थो मस्जिद खां, जॾहिं जॉब ते वञा थो या घर में वञा थो त मुंहिंजो बिहेवियर बि ख़राबु आहे। मुंहिंजो जेके ॿियूं अल्लाह सुब्हानहु व तआला शयूं ॿुधायूं आहिनि, मिसाल जे तौर ते अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो पीउ माउ सां तव्हां जेको आहे सुठे नमूने हलो त उनजो बिहेवियर जेको पीउ माउ सां अहिड़ो हूंदो। तव्हां ॾिसंदा हूंदव अॼुकल्ह जे नौजवान जो बिहेवियर पंहिंजे पीउ माउ सां अहिड़ो आहे जेको न हुजणु घुरिजे, ऐं या वरी ॿियनि वॾनि सां बिहेवियर उन्हनि जो अहिड़ो आहे जेको न हुजणु घुरिजे। त इहो ज़रूरी न आहे त दीन जेको आहे कोई निमाज़ 5 वक़्त पढ़े, या मिसाल जे तौर ते हाफ़िज़ुल क़ुरान आहे, क़ुरान जो हिफ़्ज़ थियल अथसि, पोइ उहो चए थो मूंखे हिफ़्ज़ थियल आहे, मां 5 वक़्त निमाज़ पढ़ां थो, हाणे मां सेठ आहियां, हाणे मां जन्नत में वेंदुमि, मूंखे टिकट मिली वई जन्नत जी, मां हाणे कुझु बि कयां, हाणे मां पंहिंजे पीउ माउ सां बदतमीज़ी कयां, पीउ माउ सां न ॻाल्हायां, वॾनि जी इज़त न कयां ऐं ॿियनि माण्हुनि जा हक़ खावां या कूड़ ॻाल्हायां, इट्स ओके, मुंहिंजे लाइ सभु कुझु बराबरि आहे। त हिते इहा ई शइ मेंशन थियल आहे। उहे मुस्लमान हुया, नबी जे घर में वॾा थिया ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी औलाद मां हुया, उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि अल्लाह जी ख़बर हूंदी, उहा इबादत उहे कंदा हूंदा, पर बिहेवियर जेको उन्हनि जो हुयो पंहिंजे पीउ सां, उहो अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे ॿुधाए थो उन्हनि जो कहिड़ो बिहेवियर हुयो पंहिंजे पीउ सां। त इहे शयूं जेके आहिनि, ईअं न आहे त मां दीन जी हिकिड़ी शइ खईं ऐं ॿी शइ खे छॾे ॾिनो। दीन ईअं न आहे त मां निमाज़ पढ़ी त बसि मां फ्री आहियां, मां हाणे हराम बि खावां, मां हाणे कुझु बि कयां, मुंहिंजे माफ़ आहे, मां हज करे ईंदुमि, मुंहिंजे सभु कुझु माफ़ु थी वियो। असांखे अल्लाह सुब्हानहु व तआला जॾहिं असां चवंदा आहियूं मुस्लमान, इस्लाम मुस्लमान, त असां पंहिंजी जेका मर्ज़ी आहे उहा अल्लाह जे अॻियां मर्ज़ी ॾेई छॾी। असां चऊं था रब्बुल आलमीन, त रब असांजो मास्टर, असां हुनजा बाना आहियूं। जीअं तव्हां जेको नौकर आहे, तव्हां जेको बांदी आहे, उहो तव्हांजी मर्ज़ी खां सवाइ कुझु न कंदो। त असांखे अल्लाह सुब्हानहु व तआला जी मर्ज़ी खां सवाइ न आहे करिणो। त अल्लाह ताला चए थो कूड़ न ॻाल्हायो, कूड़ न आहे ॻाल्हाइणो, पीउ माउ सां सुठो बिहेवियर रखो, उहो सुठो रखिणो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो कंहिंजो हक़ न खाओ, अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो हराम न खाओ, अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो ज़ना न कयो। त इहे सभु शयूं असांखे न आहिनि करणियूं, चाहे उन में जेतिरो बि अट्रैक्शन हुजे, जेतिरो बि चार्म हुजे। त उनखां पोइ याकूब अलैहिस्सलाम उन्हनि खे फरमाइनि था त क़ाल अलम अकुल लकुम, छा मां तव्हांखे चयो न हुयो, छा मां तव्हांखे न ॿुधायो, तव्हांखे मां चवंदो रहंदो न हुयुसि, छा चवंदो रहंदो न हुयुसि, इन्नी आलमु मिनल्लाहि मा ला तालमून, त मूंखे जेका आहे उहो अल्लाह जे तरफ़ां, अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां, बेशक मूंखे अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां इहा शइ ॼाण आहे, ऐं वाक़ई मूंखे ॼाण आहे जेका शइ तव्हां नथा ॼाणो। हाणे याकूब अलैहिस्सलाम खे जॾहिं उनजे पुटनि इहा शइ ॿुधाई, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे याकूब अलैहिस्सलाम अगरि तव्हां मां या मूं मां कोई हुजे हा, त पहिरीं ॻाल्हि त उन्हनि खे चई आहे, मां तव्हांखे उनखे अहिड़े नमूने चऊं हा असां, त तव्हांखे इन सालनि खां मां चवंदो हुउमि, तव्हांजी ॻाल्हि सम्झ में न ईंदी हुई, तव्हांखे ख़बर न हुई, त तव्हां कूड़ ॻाल्हाईंदा हुयो, तव्हां कूड़ा आहियो। सभ खां पहिरियां त असां उनखे पंहिंजी औकात ॾेखारियूं, चाहे उहो कोई बि हुजे। पर याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त इहे जेके मुंहिंजा पुट आहिनि, इहे मुंहिंजी औलाद आहे, ऐं सुभाणे जॾहिं हिन दुनिया मां वेंदा त इन्हनि खे जवाबु ॾियणो पवंदो अल्लाह सुब्हानहु व तआला खे। अल्लाह ताला ॿुधाए थो त जॾहिं पीउ माउ हूंदा आहिनि या पीउ हूंदो आहे, त उनजो जेको रोल आहे पंहिंजी औलाद लाइ कहिड़ो हुजणु घुरिजे, उन्हनि खे कहिड़ा लेसन ॾियणु घुरिजनि। दुनियावी तालीम, दुनियावी हर शइ त माण्हू ॾिए थो, पर उनखे कहिड़ी अहिड़ी शइ आहे हिकिड़ी तव्हां ॾियो जेका उन्हनि खे दुनिया में बि कमु अचे, जेका उन्हनि खे आख़िरत में बि कमु अचे। त याकूब अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो, मां तव्हांखे चवंदो न हुयुसि, इन्नी आलम माला, मूंखे जेका शइ ख़बर आहे, मूंखे इहा शइ ख़बर हुई, तव्हां जेका इहा शइ नथा ॼाणो, मां तव्हांखे एॾनि सालनि खां चवंदो हुयुसि त मां सब्रुन जमील ई कंदुसि, मां तव्हांखे चवंदो हुयुसि त मां अल्लाह जी रहमत मां नाउमीद न आहियां, ऐं अल्लाह जी रहमत मां जेको मां नाउमीद न आहियां, ऐं मूंखे सब्रुन जमील आहे, भई मां सब्रुन जेको ख़ूबसूरत सब्रु आहे उहो कंदुसि, ऐं तव्हांखे चवंदो हुयुसि मिनल्लाहि मा ला तालमून, तव्हां इन शइ खे ॼाणींदा न हुयो, तव्हां सम्झंदा हुयो त मां ईअं ई थो चवां, तव्हां इन शइ खे न ॼाणींदा हुयो। त याकूब अलैहिस्सलाम
पंहिंजे पुटु याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त मुंहिंजा पुट सुभाणे क़यामत वारे ॾींहुं अल्लाह सुब्हानहू व तआला जे अॻियां बीहंदा ऐं उन्हनि खे सवालनि जो जवाबु ॾींदा। त याकूब अलैहिस्सलाम उन्हनि खे तालीम पियो ॾिए ऐं उन्हनि खे चए पियो त अल्लाह सुब्हानहू व तआला जी रहमत मां, अल्लाह सुब्हानहू व तआला जी मग़फ़िरत मां तव्हां नाउमीद न थियो। अल्लाह सुब्हानहू व तआला जी जेका रहमत आहे उहा हर कंहिंजे मथां आहे। याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई अगरि इन्हनि खे कुझु अहिड़े क़िस्म जो कुझु का शइ चई आहे त उहे जेके आहिनि घटि फील कंदा या उहे अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी न वठंदा, चवंदा तव्हां अगरि कंहिंखे का अहिड़ी ॻाल्हि ॿुधायो था ऐं उहो अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी थो वठे, इन खां वधीक तोहफ़ो जेको आहे उन ॿियो को बि न आहे। चाहे उहो तव्हांजी औलाद हुजे, चाहे उहो तव्हांजे मिट माइट हुजे, कोई बि हुजे, तव्हां उनखे अहिड़ियूं शयूं ॿुधायो था ऐं उहो तव्हांजे ॿुधाइण जे करे अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी थो वठे। ज़ाहिरी ॻाल्हि इहा त असांखे ख़बर आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला सभिनि खे माफ़ु करण वारो आहे। हर गुनाह जी माफ़ी अल्लाह सुब्हानहू व तआला ॾींदो आहे। तव्हां सिर्फ़ु दिलि सां अस्तग़फिरुल्लाह चओ त अल्लाह सुब्हानहू व तआला माफ़ु कंदो आहे। त याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त सुभाणे जेके आहिनि इहे अल्लाह जे अॻियां बीहंदा ऐं उन्हनि खे अल्लाह सुब्हानहू व तआला अगरि माफ़ु कंदो, मां उनखे अहिड़ो टीचिंग ॾियां त जीअं अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी वठनि त अल्लाह ताला माफ़ु करनि त इहे बि जन्नत में वञनि। त हाणे जॾहिं याकूब अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त छा उन्हनि खे याकूब अलैहिस्सलाम पहिरियां उन्हनि खे छा चवंदा हुया, कहिड़ी शइ चवंदा हुया, इन्नी आलम मिनल्लाहि मा ला तअलमून क़ाल अलम अक़ुल लकुम, मतिलबु मां तव्हांखे चवंदो न हुयुसि। कहिड़ी शइ चवंदा हुया याकूब अलैहिस्सलाम त जेको आहे तव्हां वञो यूसुफ खे ऐं बिन्यामीन खे ॻोल्हियो, अल्लाह जी जेका रहमत आहे उन मां नाउमीद न थियो। जॾहिं उनखे ख़राबु ख़बर अची ॿुधाईंदा, कहिड़े वक़्तु बि ॿ दफ़ा ख़राबु ख़बर अची ॿुधायूं बिन्यामीन जी ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जी पहिरियां, त याकूब अलैहिस्सलाम छा चयो, सब्रुन जमील, मां जेको सब्रु कंदुसि उहो ख़ूबसूरत सब्रु कंदुसि। इहे पंहिंजे पुटनि खे टीचिंग, इहे पंहिंजे पुटनि खे जेके शयूं आहिनि उहे ॿुधाईंदा हुआ। ॿी जॻह ते अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे इब्राहिम अलैहिस्सलाम जो किसो ॿुधायो आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम वटि जॾहिं फ़रिश्ता आया ऐं फ़रिश्ता जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम वटि आया, इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि जे लाइ बछड़ो जेको आहे उहो यकदमि कटे करे भुंजराए उन्हनि जे अॻियां रखियऊं। जॾहिं उन्हनि फ़रिश्तनि उहो न पिया खाइनि त इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़ौफ़ थियो त उहे जेके उन दौर में अगरि तव्हां कंहिंजी मानी कंहिंजे दर ते वञो था ऐं उनजी मानी नथा खाओ, इन जो मक़सदु त तव्हां उनखे नुक़सानु पुॼाईंदो। तव्हां उन दौर में अगरि कंहिंजी को मानी खाईंदो, इन जो मक़सदु त उनखे नुक़सानु न पुॼाईंदो। त फ़रिश्ता जेके हुया उहे मानी न पिया खाइनि त इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़ौफ़ थियो त हाणे इहे मुंहिंजी मानी नथा खाइनि, इन जो मक़सदु त इहे जेके आहिनि मूंखे नुक़सानु पुॼाईंदा। त जॾहिं उन्हनि ख़ौफ़ कयो त फ़रिश्तनि ॿुधायो त इब्राहिम तूं ख़ौफ़ न कर, असां अल्लाह जा मोकिलियल जेके फ़रिश्ता आहियूं ऐं तोखे असां ख़ुशख़बरी ॾियण वारा आहियूं। असां तोखे ख़ुशख़बरी था ॾियूं, अल्लाह सुब्हानहू व तआला तोखे असांखे मोकिलियो अथव ख़ुशख़बरी ॾियण लाइ त अल्लाह सुब्हानहू व तआला तोखे जेको आहे उहो पुटु ॾींदो, औलाद ॾींदो ऐं उहो बि जेको आहे नबी हूंदो। त उन वक़्तु इहा ॻाल्हि इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेका वाइफ ज़ाल हुई उहे जेका ॿुधी रही हुई त उहा इब्राहिम अलैहिस्सलाम उनजी वाइफ अहिड़ी एज में हुया जो उन एज में ॿारु थियणु मुमकिन न आहे, पॉसिबल न आहे। त उन्हनि जेको आहे तंज़िया खिलियो ऐं उन्हनि चयो त हिन उमिरि में मूंखे ॿारु थींदो। त फ़रिश्तनि चयोसि त तव्हां अल्लाह जी रहमत मां नाउमीद आहियो। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त अल्लाह जी रहमत मां उहो ई नाउमीद थींदो आहे जेको काफ़िर आहे। अल्लाह जी रहमत मां उहो ई नाउमीद थींदो आहे जेको काफ़िर आहे। त असांखे अल्लाह सुब्हानहू व तआला ॿुधाए थो त अल्लाह जी जेका रहमत आहे, ॾुखिया सुखिया ॾींहं जेके आहिनि इहे ईंदा रहंदा आहिनि। जीअं सिजु ऐं ॾींहुं जेको थींदो आहे, ॾींहुं थींदो आहे, वरी राति थींदी आहे, वरी ॾींहुं थींदो आहे। ईअं ई इंसान जी ज़िंदगी में कॾहिं सुठा ॾींहं हूंदा आहिनि, कॾहिं ॾुखिया ॾींहं हूंदा आहिनि। जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते जॾहिं मुशरिकीन मक्का टार्चर करे रहिया हुया, एतिरो ज़ुल्म करे रहिया हुया, त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे चयो त मुंहिंजी तस्बीह कर, मुंहिंजी तारीफ़ कर, मुंहिंजी वॾाई बयानु कर। जॾहिं फ़तह मक्का थियो, जॾहिं इलाही माण्हू फ़ौजुनि जी फ़ौजियूं माण्हुनि जा माण्हू जेके आहिनि उहे इस्लाम में दाख़िलु थियणु लॻा, तॾहिं बि अल्लाह सुब्हानहू व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फ़रमायो त मुंहिंजी तस्बीह कर, मुंहिंजी तारीफ़ कर। सूरह नसर इज़ा जआ नसरुल्लाहि वल फ़तह, इज़ा जआ नसरुल्लाहि वल फ़तह, इहा जेका आयत आहे इन में अल्लाह सुब्हानहू व तआला फ़रमाए थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त मुंहिंजी तारीफ़ कर। त ॿिन्हिनि सूरतुनि में जॾहिं तकलीफ़ में हुया अल्लाह ताला चए थो मुंहिंजी तारीफ़ कयो, जॾहिं तव्हां जेको आहे फ़तह थी वञे, जॾहिं सभु कुझु मिली वियो, उनखां पोइ बि अल्लाह सुब्हानहू व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿुधाइनि था त मुंहिंजी तारीफ़ कयो। त जॾहिं तव्हांखे का तकलीफ़ अचे तॾहिं बि असांखे अल्लाह जी तारीफ़ करणी आहे। जॾहिं असांखे को ख़ुशख़बरी मिले या असांजा सुठा ॾींहं हुजनि तॾहिं बि असांखे अल्लाह सुब्हानहू व तआला जी तारीफ़ करणी आहे। त इनफैक्ट अगरि तव्हांखे घणी तकलीफ़ आहे त उन वक़्तु अल्लाह ताला जी वधीक तारीफ़ करणी आहे। तारीफ़ अल्लाह जी कीअं थींदी आहे, जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ंदव 5 वक़्त, उन में छा कंदा अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकी यौमिद्दीन, तव्हां उन खां पोइ तस्बीह पढ़ंदा, उहा जेका आहे अल्लाह जी तारीफ़ ई आहे। तव्हां निमाज़ पढ़ंदा, निमाज़ करण खां पोइ तव्हां
तस्बीहात पढ़ंदा हुआ, दुआऊं घुरंदा हुआ, त इहा शइ अलाह सुब्हानो ताला खे पसंदि आहे। ईअं न आहे त इहे शइ मुंहिंजी मर्ज़ी ते आहिनि, मूंखे अगरि सुठा हालात आहिनि त मां निमाज़ पढ़ां, मुंहिंजे लाइ अगरि ख़राबु हालात आहिनि त मां निमाज़ पढ़ां, निमाज़ छॾे ॾियां। त घणे तो ईअं थींदो आहे त जॾहिं सुठा हालत हूंदा आहिनि त माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां निमाज़ पढ़ंदो आहे, पर जॾहिं ख़राबु हालत का बि तकलीफ़ पहुती त पोइ चवंदा आहिनि हाणे मूंखे इहा तकलीफ़ छो पहुती, हाणे मां निमाज़ छॾे ॾिनी, हाणे मां जेको आहे सजदो न कंदुमि, हाणे मां निमाज़ पढ़ी आहे, मूंखे तकलीफ़ छो पहुती, मां छा कयो जो मूंखे इहा तकलीफ़ पहुती। त जॾहिं इहे शयूं ज़हन में अचनि त इहा शइ असांखे ख़बर हुजणु घुरिजे त असांजी मर्ज़ी न आहे, असां सिर्फ़ु अलाह सुब्हानो ताला जा बाना आहियूं। असांजो कमु आहे घुरणु, अगरि मिले थो नथो मिले इहा अलाह सुब्हानो ताला खे ख़बर आहे त अलाह सुब्हानो ताला असांखे कहिड़े वक़्तु ॾींदो, जेको असांजे लाइ सही टाइम हूंदो, जेको असांजे लाइ उन वक़्तु अलाह सुब्हानो ताला ॾींदो। असांखे इन शइ जी उमेदु हुजणु घुरिजे त असांखे अगरि सुठा अमल कंदासीं त असां जेको आहे जन्नत में वेंदासीं। अलाह सुब्हानो ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त इन आयत में क़ाल अलम अक़ुल लकुम, याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे चए थो, छा तव्हांखे मां चवंदो न हुयुसि, इनी आलमु मिनल्लाहि मा ला तालमून, मूंखे इन शइ जो इल्मु आहे, तव्हांखे इन शइ जो इल्मु न हुयो, मूंखे ख़बर हुई। ऐं मूंखे अलाह सुब्हानो ताला जी रहमत जी, अलाह सुब्हानो ताला जी उमीद जी, अलाह सुब्हानो ताला जी मग़फ़िरत जी इहा सभु शइ ख़बर हुई। जॾहिं तव्हांखे जन्नत जी अलाह सुब्हानो ताला ॾिए थो ख़ुशख़बरी, त तव्हां अगरि सुठा अमल कंदव त तव्हां काॾे वेंदव, जन्नत में वेंदव। त तव्हांखे इन शइ जो यकीन हुजणु घुरिजे, तव्हांखे सुठा अमल जेके आहिनि उहे कंटिन्यू करणु घुरिजनि। त छा आहे जो ख़ुशख़बरी छाजी आहे, जन्नत जी। त याक़ूब अलैहिस्सलाम खे एतिरियूं परेशानियूं हुयूं, एतिरी तकलीफ़ हुई, सॼी ज़िंदगी उन्हनि जी रोइण में गुज़री, पर उन्हनि खे हिकिड़ी शइ जी ख़बर हुई त अलाह जी रहमत मां नाउमीद न आहे थियणो। त अलाह सुब्हानो ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह सुब्हानो ताला असांखे हर क़िस्म जी आज़माइश खां बचाए। अलाह सुब्हानो ताला असांखे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।